अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। तव्हांखे कंडियारो में खबर ॾींदा हलूं त درॿيلو ڀرسان ॻोठ खैरदेरो जे ॻोठाण पारां कमिशनर शहीद बंظيर आबाद जे مبينه زيادتين खिलाफ कंडियारो में एहतिजाजी रैली कढी शहर जो गश्त करण बाद नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौके ते एहतिजाज कंदड़नि भाउल मीरजत गुलाब अबड़ो सोबो खान ऐं ॿियनि चयो त असां गरीब मिसकीन माण्हू आहियूं। असांजे ॻोठ भरिसां अबनि ॾाॾनि जी ज़मीनूं आहिनि जेका असां आबाद कंदा आया आहियूं। ज़मीन जो रिकॉर्ड पिणु मौजूदु आहे। ज़मीन जे कागज़नि ते बैंकनि मां कर्ज वग़ैरह खयल आहिनि जेका अदा करे चुका आहियूं। ज़मीननि जी संदुन पिणु मौजूदु आहिनि। हाणे कमिशनर शहीद बंظيर आबाद असां खिलाफ रण बारे ॾिनो आहे। हू सरकारी मशीनी जे ज़ोर ते ज़मीननि ते कब्ज़ा कराए रहियो आहे। कमिशनर असांखे ॻोठनि मां लॾाइण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे जे करे असां सख़्त परेशान आहियूं। संदन गुज़र सफ़र ज़मीननि ते आहे। हाणे कमिशनर ज़मीन में ट्रैक्टर हलराए रहियो आहे। दाऊं करे थकिजी पिया आहियूं पर संदन केर बि दाऊं ॿुधण वारो न आहे। इन्हनि वस वारनि खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी कमिशनर जे ज़ुल्म खां बचायो वञे। ॿी सूरत में पाण खे ॿाहिरि ॾेई साड़े छॾंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।